सचो सचो पासा संत धाम धाम सखर नवीकरण दे खुशी में रचाया अच्छे इन सत्संग समारोह में शामिल थे स्वयं शुभ घरों में पूज पहचान सखर एस मंडल शहरवासी मुख्तलिफ मंडल गौशाला में सभी कार्यकर्ता भावन ऐसे संगत के कुछ देवसा संत सतराम धाम राजकी साहब के तरफ आशीर्वाद कहेंगे धाम मंदिर या धर्म स्थल जो बनाए या उनके नाम रूप मिलन जो मकसद हुआ है उनके जीवन के बनाए उनकी जिंदगी के नौ रूप दियो चला तुम्हारे ऐसे सभी इंसानों के समझदार ज्ञानों अक्लमंद बढ़ाए कर रोक ले असली अकुल असली समझ असली ज्ञान असली श्रद्धा असली विश्वास असली यकीन असली आस्था वह एक तरह मजबूत बन गया है जो उन इंसान तथा कितने में पहुंची सके ऐसा सभी इंसानों में मालिक पहली रहमत बढ़िया है जो सब सिर्फ थोड़ो पंहिंजो पान खे बदलाई असली जीवन में घणो कुछ बदल जी वेंदो आहे असांखे कुछ घणो कोन्हे करणो पवंदो सिर्फ थोड़ो पंहिंजो पान खे मोड़ सिर्फ थोड़ो पंहिंजो पान खे सही रस्ते ते हलाए ऐं थोड़ो फेरण सां असां घणो कुझु बदलजी वेंदा ऐं उन्हीं थोड़े में हकीकत में घणो कुछ भरियल हूंदो इन थोरे जे करे असां सभिनी इंसाननि खे उन मालिक प्यार मोहब्बत सिक भाव प्रेम श्रद्धा विश्वास यकीन अकुल समझ बुद्धि संभालियो आहे थोड़ो सा सही रस्तो वठो असां सुना असां सभिनी इंसाननि खे मालिक प्यार ऐं मोहब्बत सां भरियो आहे
हकीकत में असली नेचर में झगड़ो टेंशन आई असा प्यार मोहब्बत सा सॼी जिंदगी गुजारे सघंदा। तो झगड़े सा कुछ कलाक में कुछ कलाक जी मुक्केबाज़ी में तो थकी पवंदासीं, जान छॾण लॻी थी वेंदी। असां मोहब्बत सां पूरी ज़िंदगी बसर करे सघूं था, ख़ुशियुनि सां हलाए सघूं था, पर तनाव ऐं टेंशन में कुछ वक्त में ॿ ॾींहं 3 ॾींहं बर्दाश्त कंदासीं, चौथे ॾींहुं पंहिंजो पाण खे डॉक्टर जे हवाले करे छॾींदासीं। असांजो तनाव बर्दाश्त न थींदो, छाकाणि असांजी नेचर में जेकॾहिं नेचर में हुजे हा असां हुन में ख़ुशि रहूं। असांजे नेचर में इन करे मालिक असां सभिनी इंसाननि खे प्यार ऐं मोहब्बत वारो बनायो। ऐं इन करे असांखे चाहत में स्वर्ग जी बैंकुठ जी अॻिते उन मालिक सां मिलण जी ॾिनी आहे। असां सभु स्वर्ग बैंकुठ मालिक जी रहमत चाहींदा मालिक असां वञी पोइ नर्क चाहींदो आहे। अॻिते वञी करे नर्क में अॻिते वञी करे दुखी थी कंहिं ग़लति जुड़े में वञी अगरि असांजी नेचर में ख़राबी हुजे हा असांखे उहा चाहत में हुजे भई जेको थींदो बाद में ॾिसंदासीं छा थी हाणे कुझु करे वठो पोइ असांजी उहा चाहत में हुजे हा। ऐं जेकॾहिं अॻिते स्वर्ग में कुठी या मालिक जी रहमत चाहिनि था त सिधी सी ॻाल्हि आहे उहो त फल आहे। बाक़ी कहिड़ा कर्म कंदासीं उहे अमल कंदासीं तॾहिं बि स्वर्ग जी रहमत कुझु मिलंदो। यानी चङाई असांजे हिसे में आयल आहे, बहितरी असां इंसान जे खाते में आयल आहे। छाकाणि कोई बि कमु कंदासीं तॾहिं नफ़ो पवंदो, कोई बि कारोबार कयूं ईअं ख़्याली पुलाव पचायूं वेठा छा थींदो, कुझु कंदासीं उनजो फल ई कुझु मिलंदो। तंहिंजे करे इहा असांखे नेचर आहे। ऐं उन नेचर जे लाइ मालिक असांखे रस्तो बि सवलो ॾिनो। भई सभु प्यार मोहब्बत बहितरी चङाई चङे कर्मनि खे अमल खे साम्हूं रखो, सभु कुझु पंहिंजो पाण थींदो। हक़ीक़त में प्यार मोहब्बत चङो हलणु कंहिंसां चङो रहणु विश्वास यकीन आस्था सिमरन इहे जेके बि चीज़ूं आहिनि इहे सभु सवलियूं सवलियूं ॻाल्हियूं जेके नेचर में असां इंसाननि में आहिनि सभु पंहिंजो पाण थी विया। लेकिन जेके नर्क वारी चीज़ूं जो उल्टाए भई पाप आहे गुनाह आहे झगड़ो आहे पिटको आहे विवाद आहे विखाद आहे तंग दिली आहे टेंशन आहे तनाव आहे कुझु बि आहे उहो असांजे नेचर में कोन्हे। इन करे कंहिंसां झगड़े करण जे लाइ कोई पाप करण जे लाइ कोई गुनाह करण जे लाइ तो केॾा पापड़ रहणा पवंदा आहिनि। कंहिंसां अटकूं कंहिंजी खोपड़ी घुमायूं पंहिंजे दिमाग़ खे ख़राबु कयूं कंहिंखे परेशान कयूं उनखां कई गुना वधीक पाण परेशान थियूं केतिरनि ॾींहंनि जा दिमाग़ हलंदा आहिनि साह हलंदा आहिनि तनाव हलंदा आहिनि अलाए काॾे काॾे खोपड़ी घुमाईंदी आहे। उहो बि एॾे करण को झगड़ो थिए अलाए न थिए
वो पाप पूरो थियल है नहीं ये भी पता कोन्हे। एतिरे घणे करण खां बाद में भी एतिरा तनाव टेंशन करण हो करण लाइ छा छा करणो पवंदो उनके बावजूद थियल है फिर थे ये पता ही है। पर प्यार है मोहब्बत में चलो धाकू नहीं करना तो करना चाहिए उन जगह बेहतर वो नहीं बोल रहे तो करो चाहे आए चाहे कोई करो ही नहीं हकीकत हुए जेका सॼे स्वर्ग जी चाहत आहे वैकुंठ जी चाहत आहे हकीकत हुए उहे नहीं करे छाकाणि तो थोड़े कमनि में सवलाई सां थी वेंदा मिली वेंदा ऐं नर्क जेका चाहत कोन्हे छाकाणि उनजे लाइ त अलाए छा छा करणु अलाए केॾा पाप गुनाह विढ़ण अलाए केतिरा तंग दिलियूं केतिरी तकलीफ़ूं अलाए छा छा करणो पवंदो आहे पोइ बि पतो कोन्हे नर्क मिले अलाए त मिले इहो ई पतो आहे। जेकॾहिं असां गहराई सां ॾिसूं पंहिंजी भेट असां रावण सां कंस सां पूतना सां शवपंखा सां असां उन्हनि सां भेट कई उन्हनि वटि वियल कोन जहिड़ा ई आहियूं उन्हनि वटि वियल कोन पंहिंजी भेट कई अगरि उन्हनि खे ई नर्क नसीब न थियो उन्हनि खे स्वर्ग मिले त असां छो वेंदासीं। जेका चीज असांजे नसीब में ई न हुजे उनजे लाइ एॾो कुझु को असां करूं था उनजे लाइ असां एॾी मथे खोरी कयूं था उनजे लाइ पंहिंजो पाण खे एॾो परेशान कयूं जेका चीज असांजी नेचर में ई न आहे जेका चीज नेचर में हुजे पॉजिटिव असांजी नेचर में आहे प्यार मोहब्बत विश्वास आस्था उनकी जॾहिं असां पंहिंजी भेट कंदासीं हिकिड़ो ॿिली जो बचो ॿिली जो बचो जीअं पैदा थिए असां हुनखे ॿिली काला करे कॾहिं हुनखे कंहिं ॿिली सां मिलनि उन करे जिंदगी में को ॾिठो ई न ऐं असां सां गॾु रहे असां सां गॾु घुमे फिरे हले असां वांगुरु माहौल में जहिड़ा रहंदासीं ओड़ी आदत पइजी वेंदासीं बेशक उहो असां वांगुरु खाए पीए सभु कुझु करे पर अचानक कॾहिं असां उनजे लाइ कुएं छॾे या उहो कंहिं कुएं खे ॾिसे जे अॻु में कॾहिं कुओ ॾिठो ई न हूंदो असां ॾिसंदासीं जीअं कुएं खे ॾिसंदो हिकदमि ते झड़प मारी जॾहिं ज़िंदगी में पतो ई कोन्हे को मूंखे कुएं ते झटको थिए हणिणो आहे उनखे पतो ई न जेको कुएं ते झड़प मारींदो छाकाणि तो कुओं उनजी नेचर में आहे उनकी आदत में उनके स्वभाव में जेकॾहिं कुएं खे ॾिठो बि न आहे उनखे पतो बि न आहे की उनखे ॿिली ॿुधायो ई न आहे करे ॿिली सही कोन्हे पर उनजी नेचर में कुओ आहे हिकदमि कुएं ते घबराईंदो जॾहिं हिकिड़ो ॿिली जो बच्चो पंहिंजी आदत नथो छॾे नेचर नथो छॾे असां इंसान पंहिंजे प्यार मोहब्बत लाइ नेचर छो छॾूं असां उनखे छो तंहिंजे करे असां पंहिंजी नेचर खे पंहिंजे स्वभाव खे पंहिंजी इंसानियत खे उनखे असां कॾहिं बि न भुलायूं ऐं हक़ीक़त में स्वर्ग वैकुंठ मालिक की रहमत ये सब असांजी नेचर ये कई मिसाल असां माने कोई नहीं चाहिए मंदार को
सुख समृद्धि खुशी खुशहाली ये सब असली नेचर में, दुख बदहाली बीमारी वह असली नेचर में असं म्हणजे कोई बीमारी को नहीं चाहिए, कोई दुख को नहीं चाहिए, कोई कष्ट को नहीं चाहिए, कोई दरिद्रता को नहीं चाहिए। हर को सुख समृद्धि खुशी खुशहाली चाहिए। उनके पाण जे लाई हकीकत में असांजे धाम मंदिर धर्म स्थान जेके भी हूंदा आहिनि उहे सभु उन बहितरी खे पाइण जे लाइ, उन चङाई खे पंहिंजे जीवन में आणण जे लाइ, जीअं सॼी ज़िंदगी उन बहितरी खे सम्झे, उन बहितरी खे पंहिंजो पाण में समाए रखे ऐं ते अमल कराए असां पंहिंजी मंज़िल ते पहुचूं, पंहिंजे जीवन खे थोरो बहितर सुठो चङो कयूं। असां सुनाई असां पंहिंजो घर बि बनाईंदा आहियूं, असां धाम मंदिर ऐं धर्म स्थल बि बनाईंदा आहियूं, सब कुछ असां बनाईंदा आहियूं। पर ॿिन्ही में वञण वेहण रहण अंदाज तौर तरीक़ो वरी उतां निकिरण जो तरीक़ो अलॻि अलॻि हूंदो आहे, उहो साॻियो न रहंदो आहे। असां पंहिंजो घर बि बनाईंदा आहियूं, जॾहिं घर बनाईंदा आहियूं केतिरो ख़ूबसूरत हूंदा आहिनि, केतिरो बहितर हूंदो आहे। जॾहिं नओं घर बनाईंदा बि आहियूं त ख़ुशी में मदद कंदा आहियूं, सभिनी पंहिंजो घर घुमाईंदा आहियूं। जेतिरो घर सुठो बनाईंदा उन हिकु हिकु कमिरो हिकु हिकु चीज़ हिकु हिकु अंदाज़ तेसि ताईं जो मंदिर बि ठीकु आहे, बसि वॉशरूम बि नए नमूने घुमाईंदा, उहो बि ॾेखारींदा। ऐं जेको इहे बदल में प्रशंसा तारीफ़ मिलंदी आहे त ख़ुशी थींदी आहे। ऐं ॾेखारण जो मक़सद बि इहो ई हूंदो आहे कि मुंहिंजी तारीफ़ करे कोई चङो चवे, कोई बहितर चवे। ऐं जेके ॾिसंदा आहिनि उहे सभु सही थींदा आहिनि, पर हूंदो अंदाज़ कुझु अलॻि हूंदो। घर ॾाढो सुठो नओं बनायो, साईं जो वञण थियो साईं रामदास साहिब जन जो तो पेर घुमाइण आशीर्वाद जे लाइ वेठी वियो, सभु सॼे घर में पेर घुमाया ऐं साईं जन खे आशीष लाइ चयो। साईं जन जॾहिं ॿाहिरि निकिरनि पिया त उनखे चयो जेको घर में बाक़ी बि सभु आहे, बाक़ी जेको दरवाज़ो आहे इहो त न घुमाइए, जो छा मक़सदु आहे? कुझु दरवाज़ो अचण वञण जे लाइ आईसीं, दरवाज़े में अचिबो वञिबो कॾहिं थींदो? साईं त बसि इहा ई ॻाल्हि हमेशह ज़िंदगी में यादि रखो त संसार अचण ऐं वञण जो नालो आहे। इहे सभु चीज़ूं जेके बि आहिनि ये अॼु पंहिंजो सुभाणे ॿिए जो निकिरे, कंहिंजो निकिरे, कंहिंजो
इनसे लाए कि हर भरू एड़ी न रख दे, हमेशा मुझी रहा न तो हमेशा तनाव, टेंशन, परेशानी रहा। ये कदे न थी सके दरवाज़ो हूं बई निकलिया तो जिंदगी में भी अचण वञण जो नालो कॾहिं आयासीं पर न साल खे वियासीं पर ई न पियो मोटियासीं न मोटियासीं। दरवाज़ो घर जो असांखे यादि ॾियारींदो आहे त संसार अचणी वञे चीज़ आहे, कुझु न आहे। अॼु पंहिंजो आहे सुभाणे ॿिए जो आहे, कंहिं महिल बि ॾेई करे ॿियो ॿुधंदासीं। अॼु सिंध लाइ सम्झंदासीं सभु कुझु असांजो आहे, सुभाणे कंहिं ॿिए जो थी वियो। वो दरवाज़ो हूंदो ई इन करे आहे। हमेशा यादि रखो, कॾहिं ईअं न सम्झो मुंहिंजो आहे। जंहिं ॾींहुं सिर्फ़ु पंहिंजो सम्झासीं सदाईं टेंशन में हूंदासीं, सदाईं ख़ौफ़ में हूंदासीं, हलियो न वञे। पर अच वञ यादि हूंदी त पोइ दुख न थींदो। ऐं संसार जी बि यादि बि न हूंदी त साईं चयो इहो आवाकवन हलंदो रहंदो। पर जेकॾहिं चऊं उहो न रहे त पोइ असां धाम मंदिर या धर्म स्थल जे द्वार ते वञूं। हिते अच वञ ॿई असां बनाईंदा आहियूं, घर बि मंदिर बि धाम बि, लेकिन मंदिर में सिर्फ एंट्री आहे, वो तो नेकाल है। दरवाजो वो साॻियो आहे, हक़ीक़त मंदिर में वञण खां बाद उते निकिरण आहे। जेके मंदिर में वञण खां बाद निकितासीं पोकड़ो वञण पोइ त उहो थियो ई न। मंदिर में वञण खां बाद असांखे यादि रखणु खपे हाणे आवागमन खां छॾे करे अच वञ खां छॾे करे बि मालिक सां हिकु थियणो आहे। अहिड़ी जॻह ते पहुचणो आहे जिते संसार में पंहिंजो सुरखुरू थियूं ऐं अॻिते वरी नंबर जो चकर हुजे ई न, बसि उते हुजे जिते वरी पहुचणो थो पवे। इन करे मंदिर में वञण ऐं मां वापसि अचण जी समझ असां में हुजणु खपे। जीअं असां ईंदा रहंदा आहियूं उहा हुते हक़ीक़त में आई असां जॾहिं धाम मंदिर धर्म स्थल ते साईं सम्झायो वेंदा त पोइ पहिरियों पंहिंजो पाण खे साफ़ सुथिरो कंदा, हथ मुंहुं धोईंदासीं, कुझु न कंदासीं, साफ़ थी करे पहुचंदासीं। कोई सनानु कंदो, कोई हथ मुंहुं धोए, जहिड़ी ज़रूरत हूंदी, लेकिन मक़सदु इहो आहे असां साफ़ सुथरा थी करे मुंहुं धोए पाण सनानु करणु थधा थी करे जंहिं दिमाग़ खे बहितर करे असां मंदिर में दाख़िल माना असां ॿाहिरां वीचार ख़्याल जेके बि आहिनि तनाव टेंशन ॿाहिरियूं ॻाल्हियूं उनखे ख़तमु करे शांति सां असां ऐं साफ़ सुथिरो थी तॾहिं बि वेंदासीं। छाकाणि त असांजे दिमाग़ खे शांत करणु थधो करणु उहो तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। छाकाणि त असांजो दिमाग़ उहो जेको बि आहे उहो पेट्रोल ऐं तेली खां वधीक ताक़त रखंदो आहे। पेट्रोल जेकॾहिं टैंकी में हुजे अंतर हुजे उनते हर वक़्त के लिए असर पड़े करते, पर दिमाग जो पतो कोन्हे अलाए किथे भड़के, अलाए छा करे।
पेट्रोल हो तो तेज भड़क दो जो बेशक अंदर हो जाए बाहर हाली सारे रख दो पान के भी सामू वाले के दिमाग की गरमाइश दिमाग जो जल बड़ा जो भड़कन पेट्रोल है तेली का घणो जोरदार इन्हीं करे दिमाग नियंत्रण कंट्रोल में तेजे करे अस हाथ मुंह धोई मथो धोई बाद में दिमाग थधो लाज़मी थे कहीं भी मौके कहीं भी परिस्थिति कहीं भी हालत में पान के संभारण लेने पर तेजी करे साफ सुथरा थी करे मंदिर में ऐं मंदिर में भी उते पहुंची मालिक के साम्हूं बि न सके साईं के साम्हूं वेंदा उनजो दर्शन करना ऐं दर्शन करे शीश झुकाईंदा जंहिंजो मक़सदु आहे उनजे दर्शन करण सां असांजा गुण उनजा इख़लाक़ उनजा किरदार उनजो जीवन उनजो संदेश उनजो आदेश उनजो तपस्या उनजी ज़िंदगी उनजा अमल उनजा सत्कर्म सब उनके चेहरे में साम्हूं हूंदा ऐं उनखे ॾिसी करे दर्शन करे सॼी भावना थींदी आहे त मूं में बि अहिड़ा गुण हुअण खपनि मूं में बि इहे चङायूं हुजणु खपनि ऐं इन करे उहो दर्शन करे शीश झुकंदो आहे जंहिंजो मक़सदु आहे जेके तो में गुण आहिनि जेके आसीसाऊं रहमतियूं जेके अमल आहिनि कर्म आहिनि अने आशीष तक ये सब गुण मुझे अंदर में बैठन मां भी पंहिंजो पान के बनाया पंहिंजो पान के ठाहे करे ऐं तो वांगुरु थिया त मक़सदु पोइ सदा इहो ओड़ो हुजे वरी पोइ मां बदिलाव न अचे इन करे मंदर में निकिरण जो दरवाज़ो आहे ई वञण जो दरवाज़ो आहे निकिरण जो दरवाज़ो इन करे दर्शन कयोसीं ॾिसो न असां घड़ी घड़ी मंदर में वेही रहंदा आहियूं पंहिंजो पाण साम्हूं कोनो वठी किथे बि जॻह मिले कुझु वेहण जी कोशिशि ज़रूरु टाइम में न बि हूंदा पोइ चाह त ज़रूरु हूंदी आहे थोरो वक़्त सां ऐं जेको घड़ी करे वेहींदा इन जो मक़सदु हूंदो आहे इन स्वभाव इन नेचर इन अमल इन कर्म में मुंहिंजो जीवन ठहराव में हुजे वेहण जो मक़सदु आहे मूं पंहिंजो पाण अहिड़ो ऐं वरी जॾहिं उथंदा त वरी साम्हूं वेंदा वरी दर्शन कंदा मोकिलाए मां वठूं न वरी बि ईअं कोन्हे जे दवे करूं उथी करे हिलाए अचूं ईअं तकलीफ़ कोन्हे थींदो तकलीफ़ वरी सके साईं जे साम्हूं वेंदासीं वरी कंहिं पौता मूरत जे साम्हूं वेंदासीं वरी हुन दर्शन कंदासीं साम्हूं बि मथो टेकींदासीं ऐं जॾहिं पोइ ते वापसि ईंदासीं त पोइ ते असांजी नेचर ऐं स्वभाव में असांजे संस्कारनि असांजी संस्कृति में आहे असांजी तहज़ीब असांजी तमदन में आहे त जॾहिं बि मंदर खां ॿाहिरि निकिरंदा त असां हक़ीक़त में अॻे त आम हूंदो हाणे बि ॾिसंदासीं तकलीफ़ न जॾहिं बि पोइट थींदा त पुठी भरियल न पुठी ॾेई करे न हलंदा ऐसा मंदिर में निकरूं धाम में निकरूं उल्टा थी करे पुठी ॾेई निकरूं कॾहिं बि न मुंहुं वॾे हूंदो पुठी भरी निकिरंदासीं जंहिंजो मक़सदु आहे मां त वञणु कोन थो चाहियां वञा बि कोन थो तोखे पंहिंजो पाण में समाए करे रखां
पंहिंजी अखियुनि में, पंहिंजे दिल में, पंहिंजे मस्तक में, पंहिंजे अंदर में, पंहिंजे जीवन में तूं सां गॾु आहे। ऐं जॾहिं उगते पेरनि सां ॿाहिरि बि निकिरंदासीं घणे घणो करे थींदो आहे। ॿाहिरि दरवाज़े ते, ॿाहिरि ॾाकियुनि ते, पौड़ियुनि ते वरी वेही रहंदा आहियूं, कंहिं महिल मौक़ो मिले थो। पंहिंजो पाण कुझु वक़्तु वेठा हूंदा ऐं वेहण खां बाद कॾहिं वरी साम्हूं दर्शन करणु अंदरि वेंदा त हुतां दर्शन कंदा ऐं पोइ वरी वापसि थींदा। जंहिंजो मक़सदु हूंदो आहे वरी वञण जो, वरी दर्शन करण जो। मां बेशक वेंदो पर मां वञा कोन थो। तुंहिंजो दर्शन करे, तुंहिंजे पंहिंजो पाण खे तोखे अंदरि में समाए करे, अखियुनि में विहारे करे पोइ ॿाहिरि निकिरंदो, यानी तोखे पर नज़र खणी करे ॿाहिरि वेंदो, तुंहिंजे रस्ते ते ॿाहिरि निकिरंदो। तंहिंजे करे घर में अचण ऐं वञण जो दरवाज़ो आहे, पर मंदर मां वञण जो दरवाज़ो आहे, निकिरण जो दरवाज़ो आहे। मंदर में निकिरण माना मालिक खे पंहिंजो पाण में अंदरि समाए करे निकिरण, जंहिंखे निकिरणो थो थी सघे उहो ॻाल्हि असां ई न। तंहिंजे करे ऐं जेकॾहिं उहा मालिक जी रहमत असां सां गॾु हूंदी, मुंहिंजो मक़सदु आहे समाए करे आयासीं, पंहिंजे घर में आयासीं, किथे बि आयासीं, कारोबार ते आयासीं, कंहिं बि जॻह ते आयासीं, असांजी नज़र, असांजी नीयत, असांजी सोच, असांजा वीचार, असांजो दिलि, असांजो दिमाग़ सभु कुझु उन मालिक जी रहमत सां भरियल, सभु उन कृपा ऐं करुणा सां भरियल। ऐं पोइ असां जेको ई कमु कंदासीं, जेको ई कार्य कंदासीं, सभु कुझु उनजे हवाले में। ऐं जॾहिं असांजे जीवन में पाप, ख़राबी, बदनीयती, बदनज़री हूंदी न, उन मालिक जी रहमत हूंदी, चङाई हूंदी, बहितरी हूंदी, त पोइ असांजा अमल बि चङा हूंदा, कर्म बि चङा हूंदा ऐं उनजो फल असांखे सदाई भाग, क़िस्मत, रहमत उहो बि सदाई मिलंदो। अगरि संसार में स्वर्ग में हूंदासीं, अॻिते मालिक जी रहमत में हूंदासीं, सभु कुझु करे। तंहिंजे करे धाम, मंत्र या कंहिं बि धर्म स्थान जो बनाइण जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बनाइण, उनजे नवीकरण या रिनोवेशन जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे वरी वरी सही कयूं, बहितर कयूं, पंहिंजे जीवन खे बनायूं। ऐं इन करे ई असां हमेशह चाहींदा आहियूं असांजो घर मंदरु हुजे। कॾहिं असां चाहियो आहे मंदरु असांजो घर हुजे, हमेशह चऊं असांजो घर मंदरु हुजे। घर खे मंदरु ॾिसणु चाहींदा, पर मंदर खे घर ॾिसणु न चाहींदा। जंहिं बि घर खे मंदरु बनायोसीं उसजो भाग हूंदो, नसीब हूंदो, पुण्य हूंदो। जंहिं बि मंदर खे घर बनायोसीं उनजी बदबख्ती, बदकिस्मती जो सबब कुझु बि न हूंदो। जंहिंजो मक़सदु आहे असां मंदरु घर खे बनायोसीं, यानी असां मंदर जो खूबियूं, बहितरियूं, चङाइयूं पंहिंजे घर में खणी करे आया। ऐं मंदर बि असां खूबियुनि खे ॾिसंदासीं, हिकु माइन करण खे एतिरो घणो कुझु ॾींदी आहे। पर असां मुंहिंजो सवलो मिसाल वठूं, असां मंदर में वियासीं, धाम ते वियासीं, असां ॾिसंदा आहियूं केतिरी संगत हूंदी आहे, कोई पंहिंजो आहे, कोई परायो आहे, कंहिंखे सुञाणूं था, कंहिंखे न सुञाणूं था, कोई तुंहिंजो आहे, कोई ॿारनि जो आहे, कंहिंजो पतो बि कोन हूंदो।
जिते जगह मिलंदी आहे उते वेही रहंदा आहियूं। कॾहिं सोचो आहे त भई दोस्त रिश्तेदार काॾे वॾे वञिणो आहे कुझु बि न उहो चाहींदो आहे न असां चाहींदा आहियूं जिते जगह पई हूंदी आहे उते वेही रहंदा आहियूं। असां काॾे वेही रहंदा आहियूं भई कंहिंखां जेको सुञाणूं या न सुञाणूं पंहिंजो हुजे या परायो हुजे जिते जगह हूंदी उते वेही रहंदा ऐं वरी जॾहिं मंदर में दर्शन कंदा प्रोग्राम पूरो थींदा ॿाहिरि निकिरंदा तो बाहर कोई प्रसाद हलाए करे कॾहिं कॾहिं को प्रसाद हलाइण वारो उते कढी वेंदो आहे जंहिंसां असां हुनजो मुंहुं बि ॾिसण न चाहींदा आहियूं। असांजो मुंहुं एतिरो नफ़रत हूंदी आहे एतिरो सां ग़लति भाव असां ॾिसण बि न चाहींदा आहियूं। उनको कुछ हाथ से वठन पाली जगह पे उनको कुछ हाथ से रखियल खाधो बि असां चाहींदा आहियूं पंहिंजे सां ॾिसूं सही भई नफ़रत हूंदी आहे एतिरो उनजे लाइ ग़लति भाव न भई हाथ लॻो खाधो खाईंदो उहो मूंखे अलाए छा करे छॾींदो। मंदर में रीत हूंदी जगह वेही रहंदासीं ऐं मंदर खां निकिरूं कोई अहिड़ो शख़्स प्रसाद हलाए खड़ो असांखे घड़ी खनि जे लाइ सेकंड लाइ बि सोच में ईंदी मां को प्रसाद न वठा असांजो हथ पंहिंजो पाण खणी वेंदो ऐं उहो बि केतिरी बि असां कोई नफ़रत रखे जंहिं भाव सां ॿिए खे प्रसाद ॾींदो हूंदो साॻी प्यार प्रेम सां असांखे ॾींदो ऐं असां न सिर्फ़ु उहो प्रसाद वठंदासीं वो प्रसाद वठंदासीं पाण बि खाईंदासीं पंहिंजे ॿारनि खे बि खाराईंदासीं कोई दोस्त मिलंदो उनखे बि ख़ुशी में खाराईंदासीं ऐं जेकॾहिं अञा कोई अहिड़ो प्रसाद हुजो उनजो खलूं बि खणी करे कंहिं चङी जॻह ते रखंदासीं उहो उछलाईंदासीं न प्रसाद ऐं जेकॾहिं असां पंहिंजे घर में मंदर जो सिर्फ़ ये बखूबियूं खणी करे दाख़िल थिए त अॻिते को स्वर्ग हुजे या न हुजे असां पंहिंजे घर खे स्वर्ग बनाए छॾियूं। घर खे मंदर बनाइण जो मक़सदु इहो न हूंदो आहे असांखे ओड़ा पुस्तक ओड़ी मूर्तियूं ओड़ी तस्वीरां सभु लॻाए करे उहो कुझु करे छॾियो। घर मंदर घर जो असां जेको निर्णय हूंदो आहे इलाइक़ो थोरो थियल हूंदो पर घर खे मंदर बनाइण जो मक़सदु आहे मंदर जो खूबियूं घर में खणी करे अचनि जेको असां हुन मालिक खे अखियुनि में दिलि में दिमाग़ में विहारे करे आयासीं उहे अखियूं उहो दिलि अची करे पंहिंजे घर में खोलणु यानी पंहिंजे घर में जो वास करणु उनखे मालिक खे राहणु उनखे उते आणणु उनजी खूबियुनि खे उनजी रहमतुनि खे उनजी आसीस खे उनखे भरे अचे जेकॾहिं इहे ॿ खूबियूं असां मंदर वारे घर में खणी अचूं हिकु असां सभु प्यार प्रेम सां गॾिजी करे रहूं जीअं असां मंदर में वेहींदा आहियूं ऐं ॿियो उन प्रसाद वांगुरु असांखे कंहिंजे लाइ बि हिक ॿिए जे लाइ कोई ग़लति भाव नफ़रत न अचे असां सभु प्यार सां हलूं त पोइ अॻिते को स्वर्ग हुजे ई न हुजे असां पंहिंजे घर खे स्वर्ग बनाए छॾींदा आहियूं उनखे मंदर बनाए छॾींदा आहियूं। तंहिंजे करे धाम जो बनाइण या नवीकरण जो मक़सदु सचा साईं सम्झायो संसार अचवञ जो नालो संसार में असांखे घर में उहो ई मिलंदो कॾहिं आयासीं कॾहिं वियासीं कॾहिं उहो पंहिंजो आहे कॾहिं परायो आहे कोई पतो कोन्हे घर जो दर अचण ऐं वञण जे लाइ पर मंदर जो दर वो सिर्फ वञण जे लाइ हूंदो आहे अचण जो न हूंदो आहे उनखे पुठी ॾियणु थींदो ई आहे हिकु दफ़ो दाख़िल थियासीं माना बसि पोइ पुठी रहंदासीं ऐं इन करे इहा चीज़ असांखे यादि ॾियारे असांजो जीवन अहिड़ो हुअणु खपे
जेको असांखे आवागमन करे छॾंदा, दुख सुख खां छॾंदा। कहिड़ी चीज पंहिंजी आहे कोई पराई आहे उनखे रखे सम्झी न करे कुझु बि थी सघे। आमतौर असांजा केतिरा मिसाल साम्हूं केतिरा घर जॻहियूं बिल्डिंगूं अलाए पंहिंजे शौक़ सां छा छा ठाहिया पतो न आहे, हालात बदिलजी वेंदा आहिनि, सभु ॾियणो पवंदो आहे, कुझु रहंदो ई न आहे, सभु कुझु छॾिणो पवंदो ऐं कॾहिं मौक़ो बदलींदा, सभु कुझु भरंदा आहियूं, सभु कुझु वठी वेंदा आहियूं, पतो बि कोन्हे। इन करे घर जो द्वार असांखे ज़हन खे दिमाग़ खे यादगिरी लाइ ज़िंदगी में आयूं तीअं अच वञ हलंदी रहंदी, दुख सुख हलंदो रहंदो, ख़ुशी कम हलंदी रहंदी, कई वरी ॻाल्हि आहे असां पंहिंजी नेचर खे कॾहिं न भुलिजे। हिकिड़ो ॿिली जो बच्चो पंहिंजी नेचर नथो छॾे त असां छो छॾियो? असांजी नेचर में नरक आहे ई न, असां सोच खे छो छॾियो? ऐं नरक जे लाइ हक़ीक़त में अलाए केॾा पाप गुनाह फाड़ खोट अलाए छा छा करिणो पवंदो। नरक जूं एॾियूं तयारियूं करणियूं पवंदियूं, एॾो कुझु करिणो पवंदो आहे, सभु नसीब थियल आहे, न त इहे रावण कंस खे नसीब न थियो त असांखे छा कंदो? उनजो पतो कोन्हे नरक मिले अलाए न मिले, उनजो ज़रूरी न आहे। हरू भरू उनजे लाइ एॾो पंहिंजो कफ़ो करूं, पंहिंजो पाण खे पिठ में विझूं, ज़रूरत कहिड़ी आहे? नरक सवलो कमु कोन्हे, नरक ॾाढो ॾुखियो कमु आहे। एॾा झगड़ा पिटता उनखां पोइ एॾे करण खां पोइ वरी भाॻो पायूं, सभु ॻाल्हियूं कदम चारी कंदासीं, सॼो नरक पूरो थी वञे, छा करे? असां कॾहिं कॾहिं झगड़े में पिटके में तनाव में विराज में या साड़ में जलन में ज़िंदगी नरक बनाए छॾींदा ऐं चवंदा हिकिड़े भाॻो सां सॼो नरक ख़तमु थी वेंदा, पतो ई न आहे काॾे वेंदो। पर असां थोरो इंसानी सुर्ग त असांजो आहे ई आहे, काॾे वेंदो, हिते बि आहे अॻिते बि आहे, सॼो वञणो ई आहे। तंहिंजे करे मंदर असांखे पंहिंजी नेचर, पंहिंजी इंसानियत, पंहिंजी बहितरी, पंहिंजी चङाई उहो सभु सेखारींदो ऐं इन जे लाइ मंदर में वञण जो रस्तो आहे, लिखण जो आहे, यानी बहितर थियण चङे थियण जो रस्तो आहे, लेकिन ख़राब थियण जो रस्तो आहे। हिकु दफ़ो वियासीं मालिक में सच साईं खे पंहिंजे नेड़नि में विहारियोसीं, पंहिंजे दिलि में, पंहिंजे दिमाग़ में, पंहिंजी सोच में, पंहिंजे अमलनि में, पंहिंजे कर्मनि में आंदोसीं, सॼो जीवन ई बदिलजी वेंदो, सभु कुझु बहितर थी वेंदो। अॻिते स्वर्ग त थींदो ई थींदो, पर हिते पंहिंजे घर खे, पंहिंजे संसार खे, पंहिंजे जीवन खे स्वर्ग बनाए छॾींदासीं, उनखे हर्ष उल्लास सां बनाए छॾींदासीं। तंहिंजे करे अॼु जो मौक़ो संत सुतराम धाम जो नवीकरण जो मौक़ो आहे, जंहिंखे नए सां वरी बनाइण जी हक़ीक़त में इन प्यार भरे अवसर ते असां पंहिंजे जीवन खे थोरो नओं रूप ॾियो, थोरो नई सोच ॾियो, नओं अंदाज़ ॾियो, नओं कर्म ॾियो, नओं अमल ॾियो। ऐं उहो नओं अमल सिर्फ़ु थोरो पंहिंजे पाण खे बदल, हल्को सो सिर्फ़ मोड़ ॾियणो, लफ़्ज़ उहे साॻा हूंदा, अखियूं उहे साॻियूं, खाधो बि साॻियो हूंदो, अंदाज़ सां सिर्फ़ु थोरो अंदाज़ खे फेरंदो, लफ़्ज़ जेके अॻु में जेके हाइट कंदा, जेके दुखाईंदा हुआ, थोरो बहितर करणु, चङा लफ़्ज़ ॻाल्हायो, अखियूं जेके शोर पाए ॾिसंदियूं, उनखे सिर्फ़ु थोरो प्यार में ॾिसणो, मोहबत कंदो, चेहरो कॾहिं कॾहिं फूटजी उथंदो, उनखे थोरो सो सिर्फ़ प्यार जो रंग ॾियणो आहे, ॿियो कुझु नहीं है। सिर्फ थोड़ी अंदाज फेरण से सब कुछ बदल दिया।
थोड़ो तरीक़ो बदलाइण सां सभु कुझु बदिलजी वेंदो। ऐं मंदर जो धाम जो नवीकरण कंदो, बाक़ी सभु साॻियो हूंदा, त रेनोवेशन थोरी कंदो केॾो बदिलजी वेंदो। रेनोवेशन केॾो चेंज करे छॾींदा, केॾो अखियुनि खे बदिलाए छॾींदा, नज़र खे बदिलाए छॾींदा, सोच खे बदिलाए छॾींदा। असां जो रिनोवेशन वांगुरु थिए थो पंहिंजो पाण खे थोरो बदिलाए, ऐं इहो मूं हक़ीक़त में पाण खे बदिलाइण जो मौक़ो। ऐं अगरि असां थोरो बदिलायूं उन धाम जी रिनोवेशन मंदर वांगुरु, हक़ीक़त में असांजो जीवन बि बहकी उथंदो, खिली उथंदो, असांजो जीवन बि चहिरो बि जगमगाइजी उथंदो, असां सभु ख़ुशी न बाज़ी करे उथंदासीं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरी गहल में पर सभु गॾु थियो, ऐं जन जन भाउरनि भेनरूं उनखे बनाइण में रिनोवेशन में जेका बि कंहिं क़िस्म जी शेवा कई आहे, धन जी, मन जी, धन जी, सोच जी, भावनाउनि जी, जेका बि शेवा ॾिनी आहे, ऐं जेके दर्शन करण आया आहिनि या ईंदा रहंदा या बि मालिक जी रहमत खे पाईंदा रहंदा, सो सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे संत सतराम धाम सखन रिनोवेशन जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामना, वादा सॼो